दरगाह वे सजना मेरे अमन दी झोक उजाड़त ना न कबूल होवई दिल वापस दे इवे पैरे हेठ लताड़त ना न कबूल होवई दिल वापस दे इवे पैरे हेठ लताड़त ना हर रोज मिले गैरा नाल दिल इकबाल दी साड़त ना पर दिल तो चयो दिल भर जो अजू थी वर्तम अग चयो मां चरण जे बेली चवण ते न लग बंद कराई दे बेवफा बेली पंहिंजो मुंहिंजो दग कढी ॾेखार कादन खे जेका साबित हुजई सघ बाक़ी जीअं थो चवई जग तीअं गंढ थो ॾे उन ॻाल्हि ते गुलाम उस्ताद रही सेठ उमर खान मकरानी साहब मोहम्मद सदीक शरबलो साहब सैफला टीरो साहब तवज्जो हुजे मौजू खणी आया हूं अदा सिकंदर साईं महफ़िल में असां मौजूद वेठा आहिनि दोस्त असांजा प्यारा भाउ आहिनि अल्लाह रसूल इज़त ॾे न नाज़ प्रोडक्शन में स्टूडियो में रिकॉर्डिंग था कयूं उस्ताद पुराणो असांजो मोहतरम उस्ताद महबूब मक्सी साहब साज़न ते संगत करे रहिया आहिनि उस्ताद आशिक चांडियो साहब मोहम्मद असलम समो साहब ऐं बांसरी ते नज़ाकत मेहरबानी बैंजे ते नगर फ़कीर ईशान प्रोडक्शन में पहिरों एल्बम आहे तव्हां दुआ कजो शल क़बूल पवे फ़कीर तो फरमाए ए मुंहिंजा महबूब साईं तूं कोन थो ठहीं बाक़ी अल्लाह मालिक आहे मां बि एॾा तावीज़ भीड़ींदो साईं जो याद कंदे वरी तावीज़ लिखरायम साड़ींदु सुबाह ते ॾिसां कीअं नथो ठहीं रख तूं अलाह ते तावीज़ लिखरायम साड़ींदु सुबाह ते ॾिसां कीअं नथो ठहीं रख तूं अलाह ते ॾिसां कीअं नथो ठहीं रख तूं अलाह ते
गोसाई